اللہ جی نعمتوں جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ رب اشرح لی صدری ویسر لی امری واحلل عقدۃ من لسانی یفقہوا قولی۔ لا حول ولا قوۃ الا باللہ العلی العظیم۔ وصلی اللہ علی محمد وآلہ الطیبین الطاہرین۔ اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی القرآن الحکیم۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ یا ایہا النبی قل لأزواجک وبناتک ونساء المؤمنین یدنین علیہن من جلابیبہن ذالک ادنیٰ ان یعرفن فلا یؤذین وکان اللہ غفورا رحیما۔ ناظرین اکرام السلام علیکم ورحمۃ اللہ۔ ناظرین، اساں اج فضائل رمضان کے پروگرام میں ایک نئے موضوع سے ایک بے موضوع تاں جی خدمت میں حاضر تھیا ہوں۔ ماہ مبارک رمضان کے حوالے سے اساں جو اج جو جیکو موضوع ہے وہ ہے حجاب اور پردے جو فلسفو۔ ناظرین، اساں ہن ماہ مبارک رمضان جے جیکو رحمتن اور برکتن جو مہینو ہے، ہن میں اساں اج جے ہن فضائل رمضان کے پروگرام میں حجاب کے بابت ڳالھائینداسیں۔ تو خداوند عالم جیکا پنجے بندن ماں پنجے بندین تے حجاب پردو فرض کیو ہے، تو ان جو فلسفو کیڑو ہے، ان حجاب جو فلسفو کیڑو ہے، ان پردے جی معنی چھا ہے، حجاب جی معنی چھا ہے۔ آخر خداوند عالم پنجے بندین تے پردو چھو واجب کیو ہے؟ تو ناظرین ॾिसंदा हलूं त خداوند عالم سورہ احزاب جی آیت نمبر 59 میں فرمائے تو یا ایہا النبی، خداوند عالم پنجے نبی ساں یعنی حضرت محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم ساں مخاطب تھی کرے فرمائن تھا، چھا تو فرمائے خداوند عالم کل ازواجک، اے مجا نبی تو چو پنجے زوجن کے و بناتک ऐं पंहिंजे धीअरनि खे व निसाء المؤمنین ऐं जेके मोमिन आहिनि, जेके ईमान आणण वारा आहिनि, उन्हनि जे जेके ज़ौजाऊं आहिनि उन्हनि खे चओ युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिक अदना अन युअरफ़न फला युअज़ैन वकान अल्लाहु गफ़ूरर रहीमा। तो खुदावंद आलम हिन आयत करीमा में पंहिंजे नबी सां मुखातिब थी करे फ़रमाए थो त ऐं नबी तूं पंहिंजे ज़ौजनि ऐं पंहिंजे धीअरनि ऐं ईमान आणण वारनि जे ज़ौजनि खे चओ त जॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजूं चादरूं कुझु हेठि करे हलनि। त नाज़रीन किराम ॾिसंदा हलूं त खुदावंद आलम परदे जो हुकुम कीअं थो ॾिए ऐं ख़ुदा कीअं थो चाहे त जेके उन जी मख़लूक़ात मां उन जूं जेके बंदियूं आहिनि, जेके मुस्लमान औरतूं आहिनि, जेके मोमिननि जूं ज़ौजाऊं आहिनि या रसूल जूं जेके ज़ौजाऊं आहिनि, जेके धीअरूं आहिनि, यानी औरत कहिड़े तरीक़े सां पर्दो करे उहो खुदावंद आलम हिन आयत में ॿुधाए थो त जेके औरतूं अगरि घर खां ॿाहिरि निकिरनि थियूं त पंहिंजी चादर खे हेठि करे पोइ निकिरनि, यानी इन जो मतिलबु छा आहे त वॾी चादर ओढ़े करे निकिरनि त जी उन सां उन औरत जो जिस्म लिकी वञे ऐं जिस्म उन जो ज़ाहिर न थिए। त खुदावंद आलम वॾे चादर वेहण जो ऐं हेठि चादर खे रखण जो पंहिंजे जिस्म खे ढकण जो हुकुम छो ॾिनो आहे? छाजे करे खुदावंद आलम इहो थो फ़रमाए त ऐं नबी पंहिंजे ज़ौजाउनि खे ऐं उन्हनि मोमिननि जेके जिन्हनि ईमान आंदो आहे उन्हनि जे ज़ौजाउनि खे ऐं पंहिंजे धीअरनि खे चओ त जॾहिं घर खां निकिरनि त पंहिंजे मथां हिजाब, पंहिंजे मथां पर्दो करे पोइ निकिरनि त जीअं नामुहरमनि जी निगाह उन्हनि ते न पए। त खुदावंद आलम छा थो फ़रमाए त चादरूं हेठि करे पोइ निकिरनि। इहा ॻाल्हि संदन शराफ़त जी सुञाणप हूंदी। खुदावंद आलम छा थो फ़रमाए त जेका औरत हिजाब पर्दो करे घर मां निकिरंदी त
उन औरत जी इहा सुञाणप हूंदी। कहिड़ी सुञाणप? शराफ़त जी सुञाणप। इहा उन औरत जे शराफ़त जी सुञाणप हूंदी जो हू परदो करे, हिजाब करे पंहिंजे घर मां ॿाहिरि निकिरंदी। सुञाणप लाइ घणी मुनासिब आहे त खेनि कोई छेड़ींदड़ न छेड़े ऐं ख़ुदा त वॾो बख़्शणहार ऐं रहम करण वारो आहे। त नाज़रीन इकराम, ख़ुदावंद आलम हिन सूरह अहज़ाब जी आयत नंबर 59 में इहो ॿुधाइण थो चाहे त जॾहिं औरतूं जेके मुस्लमान आहिनि, जिन्हनि ईमान आंदो आहे, उहे जॾहिं पंहिंजे घरनि मां हिजाब करे, परदो करे ॿाहिरि निकिरंदियूं त इहो परदो उन्हनि जे शराफ़त जी सुञाणप थींदी। इहो परदो हुननि जे याने त इख़लास ऐं हुननि जी जेका आदत आहे या हुननि जी जेका ख़ासियत आहे, ख़ुसूसियत आहे, उन्हनि जी सुञाणप थींदी। ऐं जॾहिं इहे औरतूं परदो करे ॿाहिरि निकिरंदियूं त जेके ॿाहिरां जेके माण्हू हूंदा, नामहरम हूंदा, जेके कुझु ग़लति सोच रखंदड़ वारा माण्हू हूंदा, त उन्हनि जे छेड़ींदड़नि खां बि बची वेंदियूं। ऐं ख़ुदावंद आलम जे साम्हूं अगरि उहा औरत परदो करे ॿाहिरि निकिरंदी त ख़ुदावंद आलम वॾो बख़्शण वारो ऐं रहम करण वारो आहे। त नाज़रीन इकराम, ख़ुदावंद आलम पंहिंजे जेके बंदियूं अथसि, मुस्लमान जेके औरतूं आहिनि, उन्हनि ते परदो वाजिबु कयो आहे। इन हिजाब जे माना छा आहे? ॾिसंदा हलूं त हीउ परदो जेका औरत करे थी, याने पंहिंजे वारनि खे, पंहिंजे जिस्म खे लिकाए थी नामहरमनि खां, त इन परदे जे ख़ुसूसियतनि खे ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम पंहिंजी इबादत पंहिंजे बंदनि ते फ़र्ज़ु कई आहे। जॾहिं काई औरत ख़ुदावंद आलम जे साम्हूं नमाज़ पढ़ंदी आहे, तॾहिं बि ख़ुदावंद आलम उनखे हुकुम थो ॾिए त तूं मुंहिंजे साम्हूं जॾहिं मूंसां राज़ो न्याज़ करणु अची त उन वक़्तु बि बाहिजाब थी करे अचु। उन वक़्तु बि पाण खे ईअं परदे में ढके अचु जीअं तूं ॿाहिरि नामहरमनि जे साम्हूं पाण खे ढके करे वेंदी आहीं। त नाज़रीन, हिते ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम इहो छो थो फ़रमाए? हिकु अगरि कमिरो हुजे, उन में बंदि औरत बंदि थी करे नमाज़ पढ़े, उते केरु नामहरम न हुजे, केरु इंसान न हुजे, तॾहिं बि ख़ुदा जो इहो ई हुकुम आहे, अगरि अकेली हुजे तॾहिं बि तोखे इहो ई हिजाब करिणो आहे, तोखे इहो ई परदो करिणो आहे, पंहिंजा वार बिल्कुलु लिकाइणा अथई। अगरि तुंहिंजे नमाज़ में तुंहिंजो हिकु वार बि ज़ाहिर थींदो त तुंहिंजी उहा नमाज़ बातिल थी वेंदी, नमाज़ उहा तुंहिंजी क़बूल न वेंदी। त नाज़रीन, हिजाब जी एॾी अहमियत आहे, एॾी फ़ज़ीलत आहे, जो ख़ुदावंद आलम इन नमाज़ खां बग़ैर इंसान जी इबादत, याने नमाज़ खे हिजाब खां बग़ैर ख़ुदावंद आलम क़बूल नथो करे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम पंहिंजे नबी खे इहो हुकुम ॾिनो त पंहिंजे ज़ौजाउनि खे बि हिजाब जो ॿुधा, हिजाब उन्हनि ते फ़र्ज़ु आहे। पंहिंजे धीअरनि खे बि ॿुधा, हिजाब परदो उन्हनि ते फ़र्ज़ु आहे। ऐं उन्हनि मोमिननि खे बि ॿुधा जिन्हनि ते परदो फ़र्ज़ु आहे। त नाज़रीन, हीउ माह मुबारक रमज़ान, जंहिंमें असां सभिनीनि लाइ ख़ुदावंद आलम जे करम जा दरवाज़ा खुली था वञनि। हिन माह में असां रोज़ा रखी करे ख़ुदावंद आलम जी ख़ुशनूदी हासिलु कंदा आहियूं। अगरि असां हिन माह मुबारक रमज़ान में रोज़ा रखूं, असां वटि हिजाब ऐं परदो न हुजे, त असां ख़ुदा जी कहिड़ी ख़ुशनूदी हासिलु कईसीं। ॾिसो, सॼो ॾींहुं असां ख़ुदावंद आलम जी ख़ुशनूदी जे करे पाण खे बुख ऐं उञ में रखूं। ऐं अॼुकल्ह जे जेके मुआशिरे में ॾिसंदा हलूं त सॼो ॾींहुं रोज़ो रखी करे वरी जॾहिं रोज़ो इफ़्तार कयो थो वञे त औरतूं ॿाहिरि शहर में निकिरंदियूं आहिनि, ॿाहिरि याने घुमण लाइ निकिरंदियूं आहिनि, त पोइ हिजाब उन्हनि औरतुनि खे न आहे हूंदो जेके रोज़ो रखंदियूं आहिनि, जेके नमाज़ पढ़ंदियूं आहिनि। त नाज़रीन इकराम, ॾिसंदा हलूं त उहा औरत जेका रोज़ो रखी करे नमाज़ पढ़ी करे जॾहिं ॿाहिरि थी निकिरे, हिजाब नथी करे, त छा उहा औरत ख़ुदा जी ख़ुशनूदी हासिलु करे थी? त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम इहो ई फ़रमाए थो त तव्हां अगरि मूंसां ॻाल्हाइणु अचो, मुंहिंजी इबादत करणु अचो, मूंसां कचहरी करणु अचो, तॾहिं बि तव्हांखे फुल हिजाब करे अचिणो आहे। याने पंहिंजा वार लिकाए करे, पंहिंजे हथनि, पंहिंजे करायनि ते तव्हांखे हिजाब करिणो आहे।
ऐं तव्हांखे पंहिंजा पेर बि नामहरम जे साम्हूं ज़ाहिर न आहिनि करिणा। अगरि नामहरम आहिनि त नमाज़ में तव्हांखे पंहिंजा पेर बि लिकाइणा आहिनि। त नाज़रीन ख़ुदावंद आलम एतिरे क़दुरु हिजाब जो जेको फ़लसफ़ो आहे, हिजाब खे औरतुनि ते फ़र्ज़ु कयो आहे। छाजे लाइ? इन लाइ त इहा औरत महफ़ूज़ रहे। इहा औरत जेके इंसान आहिनि, ख़ुदा जा जेके बंदा आहिनि ऐं औरतूं जेके ख़ुदा जूं बंदियूं आहिनि, त ख़ुदावंद आलम औरतुनि ते पर्दो इन लाइ फ़र्ज़ु कयो आहे त उहे महफ़ूज़ रहनि। हिकु रवायत में, किताबनि में, तारीख़नि में मिले थो त हिकु अंग्रेज़ एतिराज़ु कयो त आख़िर मुस्लमाननि जूं जेके औरतूं आहिनि उहे हिजाब छो थियूं कनि, उहे पर्दो छो थियूं कनि, उनजो फ़लसफ़ो कहिड़ो आहे। त उन वक़्तु हिकु आलिम दीन उन अंग्रेज़ खे जवाबु ॾींदे करे चयो त तव्हां छा था चओ त इंसान जेका औरत आहे, मुस्लमान औरत आहे, उन ते पर्दो छा लाइ वाजिबु कयो वियो आहे। त उन वक़्तु आलिम दीन छा थो करे, जो हिकु थाम में 2 टॉफ़ियूं खणी थो अचे। हिकु टॉफ़ी खुलियल आहे ऐं हिकु टॉफ़ी शापर में बंदि आहे। 2 टॉफ़ियूं उन अंग्रेज़ जे साम्हूं रखे थो। कुझु देरि खां बाद में अंग्रेज़ खे चवे थो, हितां काई टॉफ़ी खणी करे तव्हां खायो। त ॾिठो थो वञे त हू अंग्रेज़ जेका खुलियल टॉफ़ी आहे उन ॾांहुं हथु नथो वधाए, बल्कि उन ॾांहुं जेको पैक थियल आहे। त उन वक़्तु आलिम दीन चवे थो, तव्हां खुलियल टॉफ़ी खे नाहे खईं, जेका बंदि आहे उन खे खईं आहे। इन जो मतिलबु छा आहे? त उन वक़्तु इहो अंग्रेज़ चवे थो, छो जो जेका खुलियल टॉफ़ी रखियल आहे उन जे मथां जरासीम आहिनि, उन जे मथां मक्खियूं बि वेहनि थियूं। ऐं मां बंदि टॉफ़ी इन लाइ खईं आहे छो जो हू महफ़ूज़ आहे, हू जरासीमनि खां बि महफ़ूज़ आहे, त मां उन जे करे उन खे खणां थो। त उते आलिम दीन इहो ई चवे थो त ख़ुदावंद आलम बि इन लाइ पंहिंजे बंदियुनि, पंहिंजे मुस्लमान औरतुनि ते पर्दो वाजिबु कयो आहे त जीअं हूअ जेके नामुहरमनि जूं ग़लति निगाह आहिनि उन्हनि खां महफ़ूज़ रहनि ऐं नामुहरम जे निगाह खां महफ़ूज़ रहनि। छो जो हदीस में मिले थो त जंहिं नामुहरम जी निगाह कंहिं औरत ते पवे थी या औरत जी निगाह कंहिं नामुहरम ते पवे थी, त इहो निगाह पवणु, इहो नज़र उन ते वञणु शैतान जो हिकु ज़हरीलो तीर हूंदो आहे। हदीस में इहो ई मिले थो असांखे त जेका औरत हूंदी आहे, अगरि कंहिं नामुहरम ॾांहुं निगाह थी करे ऐं नामुहरम उन ॾांहुं निगाह थो करे, त इहो निगाह करणु, इहो नज़र उन ते विझणु शैतान जो ज़हरीलो तीर हूंदो आहे। त उहो आलिम दीन उन अंग्रेज़ खे इहो ई चवे थो त तव्हां इन जेका पैक थियल टॉफ़ी आहे उन खे खणो था, जेका खुलियल टॉफ़ी आहे उन खे नथा खणो। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम औरत ते पर्दो फ़र्ज़ु करे उन खे हिजाब में रखी करे इन टॉफ़ी वांगुरु उन खे महफ़ूज़ थो रखे नामुहरमनि जी निगाहनि खां ऐं उन गुनाह खां जेका नामुहरमनि जी निगाह हिन औरत ते पवे थी। त उन गुनाह खां ख़ुदावंद आलम हिन औरत खे महफ़ूज़ रखणु थो चाहे। ॾिसंदा हलूं त ही औरत जंहिंखे ख़ुदावंद आलम इहो रुतबो अता कयो आहे, जंहिंजी आगोश में, जंहिंजी झोली में अची करे नस्लूं परवरिश वठनि थियूं, नस्लनि जी तरबियत थिए थी। त नाज़रीन ख़ुदावंद आलम इन जे करे चाहे थो त इहा औरत पाको पाकीज़ा रहे, इन ते कंहिं नामुहरम जी निगाह बि न पवे, त जीअं ही जेका औलाद ईंदसि, जेका नस्ल ईंदसि, उनजी सुठी तरबियत करे सघे। असां ॾिसंदा हलूं त जेके असांजी जेका मुर्शिद ज़ादी आहे, रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दुख्तर अज़ीज़ आहे, जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में रवायतूं ॿुधाइनि थियूं त अबू नईम पंहिंजे किताब हलियतुल औलिया में छा थो बयानु करे त अनस बिन मालिक खां रवायत निकिल थियल आहे त हिकु दफ़ो मस्जिद नबवी में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो था ॾियनि। ख़ुतबो ॾींदे ॾींदे उन वक़्तु रसूल ख़ुदा हिकु सवाल था पुछनि। छा था फ़रमाइनि? त इहो ई पुछनि था त सभिनी खां बहितरीनु दानिशमंद ऐं सभिनी खां बहितरीनु शाइस्ता तरीन औरत कहिड़ी आहे? त उन वक़्तु जेके बि माण्हू वेठल हूंदा आहिनि, अनस बिन मालिक बि चवंदो आहे त मां सोचंदो आहियां त आख़िर सभिनी खां शाइस्ता तरीन ऐं बहितरीनु औरत कहिड़ी आहे जो रसूल ख़ुदा असां खां पुछे थो। त
त सभई सोचण में हिते मशगूल हूंदा आहिनि त उन वक़्तु उन मस्जिद नबवी में साबियनि जे भरिसां मौला अली अलैहिस्सलाम बि वेठल हूंदा आहिनि त अमीर काइनात मौला अली अलैहिस्सलाम उतां उथी करे पंहिंजे घर तशरीफ़ खणी था वञनि। जॾहिं पंहिंजे घर था वञनि त उन वक़्तु जनाब ज़हरा सलाम अलैहा खे इहो ई था फ़रमाइनि त ऐं बीबी तव्हांजे वालिद मुहम्मद मुस्तफ़ा मस्जिद नबवी में अॼु ख़ुतबो ॾींदे इहो ई सुवालु असां खां पुछियो आहे त सभई जेके औरतूं आहिनि उन्हनि मां बहितरीन शाइस्ता तरीन ऐं दानिशमंद औरत कहिड़ी आहे, सभिनी खां बहितरीन औरत कहिड़ी आहे? त उन वक़्तु रसूल जी लख़्ते जिगर ख़ातून जन्नत जनाब फ़ातिमा ज़हरा सलाम अलैहा इहो ई फ़रमाइनि थियूं त या अली मुंहिंजे नज़र में उहा ई बहितरीन औरत आहे जंहिंजी निगाह न नामुहरम ते पवे न नामुहरम जी नज़र उन औरत ते पवे। त नाज़रीन हिते ॾिसंदा हलो त हिन हदीस में आख़िर बीबी ईअं छो फ़रमायो आहे त सभिनी खां शाइस्ता तरीन सभिनी खां दानिशमंद औरत उहा आहे न नामुहरम जी नज़र उन ते पवे न उन जी नामुहरम ते नज़र पवे। त इन मां मुराद छा आहे? इन मां मुराद उहो पर्दो आहे। ॾिसंदा हलूं त अगरि बीबी जे इन रवायत मां इहो असां मतिलबु कढूं त बीबी चवे थी न औरत नामुहरम खे ॾिसे न नामुहरम औरत खे ॾिसे त पोइ छा औरत ॿाहिरि निकिरणु बंदि करे छॾे या औरत कंहिं डॉक्टर वटि बि न वञे, पंहिंजी तबियत खे ॾेखारण लाइ या दवा वठण लाइ बि न वञे? त इन सुवाल जो जवाबु इहो ई निकिरे थो त बीबी इहो नथियूं फ़रमाइनि त औरत ॿाहिरि न निकिरे न नामुहरम सां गुफ़्तगू करे, बल्कि बीबी इहो ई थियूं फ़रमाइनि त जॾहिं औरत घर खां निकिरे त बाहिजाब ऐं परदे सां निकिरे त जीअं नामुहरम जे उन ग़लति नज़रनि खां बची वञे जेके गुनाह आलूदा नज़र हूंदा आहिनि, जेके गुनाह आलूदा निगाह आहिनि उन्हनि खां महफ़ूज़ रहिजी वञे। त जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम इहो ॿुधी करे बीबी फ़ातिमा ज़हरा जा अल्फाज़ वञनि था मस्जिद नबवी में ऐं उते वञी करे इहो ई फ़रमाइनि था त या रसूल अल्लाह मां जवाबु ॾियां त सभिनी खां बहितरीन सभिनी खां शाइस्ता तरीन औरत कहिड़ी आहे? त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन फ़रमाए थो या अली तव्हांखे इजाज़त आहे तव्हां ॿुधायो। त उन वक़्तु मौला अमीर काइनात फ़रमाइनि था त या रसूल अल्लाह मां हींअर जनाब ज़हरा खां पुछी आयो आहियां, जनाब ज़हरा इहो ई फ़रमायो आहे त सभिनी खां बहितरीन औरत उहा आहे जंहिंजी निगाह न नामुहरम ते पवे ऐं न नामुहरम जी निगाह उन औरत ते पवे। त उन वक़्तु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे धीउ जा इहे अल्फाज़ ॿुधाइनि त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए? इहो ई था फ़रमाइनि त अनहा बज़अतु मिन्नी त बेशक ही फ़ातिमा सच चयो आहे ऐं ही फ़ातिमा मुंहिंजो ई टुकड़ो आहे, मुंहिंजे जिस्म जो ई हिसो आहे। त जेको बि ही फ़ातिमा चयो आहे उहो सही चयो अथसि। त यानी औरत बहितरीन उहा आहे न उन ते कंहिं नामुहरम जी नज़र पवे न उन जी कंहिं नामुहरम ते नज़र पवे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ही औरत जंहिं ते ख़ुदावंद आलम हिजाब फ़र्ज़ु कयो आहे। नाज़रीन ही माहे मुबारक रमज़ान जंहिं में ख़ुदावंद आलम इंसाननि ते इबादतूं बि फ़र्ज़ु कयूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी इबादत जेका आहे अज़ीम तरीन रोज़ो आहे जेको मख़सूस माहे मुबारक रमज़ान सां आहे, जंहिं माह में रोज़ो वाजिबु कयो वियो आहे। अगरि इहा ई ख़ातून रोज़ो रखी करे हिजाब नथी करे त ख़ुदावंद आलम जे ख़ुशनूदी न पर ख़ुदा जी नाराज़गी हासिलु थी करे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जेको पर्दो औरत ते वाजिबु कयो आहे उन परदे जी ख़ुशूसियतूं कहिड़ियूं आहिनि? ॾिसंदा हलूं त जॾहिं इहो पर्दो जंहिं ज़माने में रसूल जी धीउ रसूल जी लख़्ते जिगर रसूल जी जेका न्याणी आहे ज़हरा सलाम अलैहा जॾहिं पंहिंजे दौर में जेका चादर ओढ़ींदी हुई त उहा चादर बि यहूदियुनि खे मुस्लमान करे छॾींदी हुई। ॾिसंदा हलूं त जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम कंहिं यहूदी वटि वञनि था ऐं उन यहूदी खे मौला काइनात इहो था फ़रमाइनि त मूंखे कुझु जौ कर्ज़ में ॾियो। उहो यहूदी चवे थो त मां तव्हांखे इहे जौ कर्ज़ में ॾींदसि पर तव्हां इन जे बदिले में मूं वटि काई शइ गिरवी रखी वञो। त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे घर था अचनि,
घर में ॾिसनि था त काई अहिड़ी शइ न आहे जेका मां गिरवी ॾेई करे ऐं उन यहूदी शख़्स खां जौ वठी अचां। त उन वक़्तु मौलाए काइनात जनाब ज़हरा सलाम अलैहा जी चादर खणी करे वञी करे उन यहूदी खे गिरवी था ॾियनि। जॾहिं उहो गिरवी ॾेई करे मौला जौ खणी करे घर था वञनि, उहो यहूदी उन चादर खे खणी करे पंहिंजे घर में हिकु वञी करे कमरे में रखी थो छॾे। त रवायतूं ॿुधाइनि थियूं राति थिए थी त उन यहूदी जी औरत कंहिं कम सां उन कमरे में वञे थी त ॾिसे थी त उन कमरे में हिकु अजीब क़िस्म जो नूर आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त जेका औरत हक़ीक़ी नमूने सां परदो कंदी आहे, हक़ीक़ी नमूने सां हिजाब कंदी आहे, त उहा हिजाब बि अहिड़े क़दुरु पाण मां नूर छॾींदी आहे, अहिड़े क़दुरु पंहिंजे पाण मां मौजज़ो ॾेखारींदी आहे जो ग़ैर मुस्लिमनि खे बि मुस्लमान करे छॾींदी आहे। त हिते उहा औरत उन कमरे में रोशनी खे ॾिसी करे परेशान थी वञे, अची करे पंहिंजे शौहर खे उथारे थी ऐं चवे थी त असांजे कमरे में अजीब क़िस्म जो हिकिड़ो नूर आहे जंहिंजूं शुआऊं उथी रहियूं आहिनि। उहो यहूदी शख़्स जल्दी में उथी करे वञे थो ऐं ॾिसे थो त कमरे में उहा जेका चादर पई आहे उन चादर मां अजीब क़िस्म जो हिकु नूर फुटी रहियो आहे, जीअं नूर जूं शुआऊं उथी रहियूं आहिनि। त उन वक़्तु हीउ यहूदी इहो ई थो चवे त हीअ त चादर जनाब ज़हरा जेका रहमत लिल आलमीन ते रहमत आहे उन जी चादर आहे, उन मां हीउ नूर फुटी रहियो आहे। त नाज़रीन हीअ जेका सैयदा ज़हरा जी चादर हुई त हीअ चादर जेको परदो जेका औरत कंदी आहे त हीअ आम परदो या आम हिजाब न आहे, बल्कि हिन हिजाब में ख़ुदावंदे आलम मौजज़ात रखिया आहिनि। हिन हिजाब में ख़ुदावंदे आलम अहिड़ियूं नसीहतूं, अहिड़ियूं हिकायतूं ऐं हिदायतूं रखियूं आहिनि जो यहूदी बि इन चादर जे बरकत सां, इन चादर जे नूरानियत खे ऐं मौजज़े खे ॾिसी करे मुस्लमान थी था वञनि। त नाज़रीन हीअ जेको असां ते परदो वाजिबु कयो वियो आहे, परदो छा लाइ वाजिबु कयो वियो आहे? इन लाइ त ख़ुदावंदे आलम इहो थो चाहे त इहे औरतूं नामहरम जे निगाहनि खां महफ़ूज़ रहनि ऐं नामहरम जूं निगाहूं हिन औरतुनि खे तंग न कनि, हीअ महफ़ूज़ रहनि। इन जे करे ख़ुदावंदे आलम औरत ते परदो वाजिबु कयो आहे। तव्हांजे ख़िदमत में हिकु ॿी रवायत बयानु कंदी हलां त हिजाब जे बारे में आयतुल्लाह बहाउद्दीनी फ़रमाइनि था त अगरि बाहिजाब ख़वातीन मूंखां इहो तक़ाज़ो कनि त मां उन्हनि खे ॾेखारियां त जेको हीउ परदो थियूं कनि, इन परदे जी वजह सां जीअं औरत खां अगरि पघर बि निकिरे थो, अगरि हिजाब चादर जी वजह सां उन औरत खां पघर थो निकिरे त उन औरत खे केतिरो सवाब ऐं केतिरो अजर थो मिले। त अॻिते बहाउद्दीन इहो ई थो फ़रमाए त सवाबुल आमाल में नक़ल थियल आहे त जेका औरत चादर पाए थी ऐं उन चादर पाइण सां उन औरत मां जेको पघर थो निकिरे, इहो पघर निकिरण जो जेको सवाबु हूंदो आहे, उहो सवाबु उन औरत खे 3 मक़ामनि ते कमु ईंदो आहे। ॾिसूं त उहा सवाबु कहिड़नि 3 मक़ामनि ते उन औरत खे कम में ईंदी आहे। उन औरत लाइ उहो सवाबु यानी चादर जी वजह सां उन औरत मां जेको पघर थो निकिरे, उन पघर जी वजह सां जेको सवाबु ठहे थो, उहो सवाबु नूर बणिजी करे अचे थो 3 मक़ामनि ते। उहे 3 मक़ाम कहिड़ा आहिनि? आयतुल्लाह बहाउद्दीन बयानु करे थो त 3 मक़ामात हिकु आहे क़ब्र। जॾहिं उन औरत खे क़ब्र में लाथो थो वञे त उन वक़्तु उन औरत जे क़ब्र में इहो ई पघर जेको पघर चादर जी वजह सां उन औरत मां निकितो त उहो नूर बणिजी करे उन क़ब्र में उन औरत लाइ रोशनी कंदी आहे, यानी इहो सवाबु अची करे उन औरत जे लाइ क़ब्र में नूर पैदा कंदी आहे। ॿियो वरी किथे इहो पघर कमु ईंदो आहे जेको इंसान जे इन चादर जी वजह सां निकिरंदी आहे, उन जो सवाबु किथे कमु ईंदी आहे? त रवायतूं ॿुधाइनि थियूं त बरज़ख में, हिकु क़ब्र में उहो नूर कमु ईंदो आहे, हिकु आलम बरज़ख में। जॾहिं इंसान हिन दुनिया मां हलियो थो वञे त आलम बरज़ख में हूंदो आहे, त उन वक़्तु हिन औरत खे इन चादर जी वजह सां जेका अज़ियत थींदी आहे त इन औरत खे उहो सवाबु उते आलम बरज़ख में कमु ईंदो आहे। आयतुल्लाह बहाउद्दीन इहो ई फ़रमाए थो त जेका औरत हिजाब करे थी
जेका औरत पर्दो थी करे उन पर्दे, उन हिजाब, उन चादर जी वजह सां जंहिं औरत जो पघर थो निकिरे, पसीनो थो निकिरे, त उन पसीने जो जेको सवाबु हूंदो आहे उन औरत खे 3 मक़ामनि ते कमु थो अची वञे। कहिड़नि 3 मक़ामनि ते? हिकिड़ो मक़ाम आहे क़ब्र। जॾहिं उन औरत खे क़ब्र में लाथो वेंदो त उहो जेको पघर ऐं पसीनो चादर जी वजह सां यानी हिजाब पर्दे जी वजह सां उन औरत मां जेको पघर निकितो उहो नूर बणिजी करे उन औरत जे क़ब्र में अची करे रोशनी कंदो। त ॿियो वरी किथे उहो कमु ईंदो? ॿियो वरी आयतुल्लाह बयान थो करे त इहो जेको औरत खां पघर थो निकिरे पर्दे हिजाब जी वजह सां उहो सवाब नूर बणिजी करे उन औरत जे लाइ आलम बरज़ख में ईंदो ऐं आलम बरज़ख में अची करे उन औरत जे लाइ रोशनी पैदा कंदो, उन औरत जी तारीकी ऐं ऊंदाही खे ख़तमु कंदो, उन जी यानी त मदद कंदो। हीअ जेका औरत पर्दो थी करे, हिजाब थी करे, उहा पर्दो ऐं हिजाब वरी 3 मक़ाम ते किथे थी कमु अचे? ॿुधाए थो वञे त 3 मक़ाम क़यामत जो ॾींहुं आहे। जॾहिं क़यामत जे ॾींहुं अंधेरो तारी थी वेंदो ऐं सॼी दुनिया अंधेरी थी वेंदी त उन वक़्तु ही औरत जेका पर्दो थी करे, हिजाब थी करे, उन हिजाब जी वजह सां जेको पघर निकिरे थो औरत मां उहो पघर उन जे लाइ नूर बणिजी करे उन क़यामत जे अंधेरे खे, उन ऊंदाही खे अची करे ख़तमु कंदो। त नाज़रीन, आयतुल्लाह हिते छा थो सम्झाइणु चाहे? इहो सम्झाइणु चाहे थो त औरत पर्दो करे, छो जो पर्दे में ई फ़ाइदो अथसि। इहो पर्दो ई अची करे हिन जे मुसीबतनि खे दूरि कंदो। अॻिते हली करे आयतुल्लाह बहाउद्दीन बयान थो करे त अगरि मूंखां बेहिजाबी जो पुछियो वञे त जेका औरत बेहिजाब रहे थी, पर्दो नथी करे, ख़ुदावंद आलम त उन ते पर्दो वाजिबु कयो आहे, पर उहा मुस्लमान औरत, मुस्लमान ऐं मोमिना थी करे पर्दो नथी करे, त जॾहिं उन औरत पंहिंजा वार खोले करे निकिरंदी आहे ॿाहिरि, पर्दो नाहे कंदी, त क़यामत जे ॾींहुं उहे वार ज़ाहिर करण जी वजह सां उन औरत जे मथे मां बाहि निकिरंदी ऐं उनखे बाहि जे शोलनि में उछलाए वेंदो। जेका औरत ही ख़ूबसूरती ऐं सिंगार करे बग़ैर हिजाब बग़ैर पर्दे जी ॿाहिरि निकिरे थी, आयतुल्लाह बहाउद्दीन छा थो फरमाए? चवे थो त इहो सिंगार बग़ैर हिजाब जे जेको औरत करे थी निकिरे, इहो सिंगार हुन लाइ क़यामत जे ॾींहुं बाहि बणिजी करे साम्हूं ईंदसि ऐं उन बाहि जे ज़रिए सां हिन खे उहा तकलीफ़ ॾिनी वेंदी। त नाज़रीन, जेको ख़ुदावंद आलम हकीम आहे, जेको हिकमत सां कमु कंदो आहे, बग़ैर हिकमत जे को कमु अंजाम नाहे ॾींदो, यानी हर कम में, हर ख़ुदावंद आलम जे तख़लीक़ में काई न काई मसलत आहे, हर ख़ुदा जे इरादे में को न को इरादो मौजूदु हूंदो आहे। जॾहिं ख़ुदावंद आलम औरत ते पर्दो वाजिबु कयो आहे त इन जी बि इहा ई मसलत आहे त ऐं औरत, तूं मुंहिंजे क़यामत, क़ब्र ऐं आलम बरज़ख जे अज़ाब ऐं उन ख़ौफ़नाक माहौल खां बचाइणु चाहे थी पाण खे, त इन हिजाब ऐं पर्दे ते अमल कर ऐं पाण खे हिजाब में महफ़ूज़ रख। त नाज़रीन किराम, ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा जेके रहमत लिल आलमीन आहिनि, जेके ख़ुदा जा हबीब आहिनि, जेके ख़ुदा जा पैगम्बर आहिनि, उन जी जेका धीउ आहे जनाब फ़ातिमा ज़हरा सलाम अलैहा, हिकु दफ़ो ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन पंहिंजे न्याणी जे घर तशरीफ़ खणी था वञनि। जॾहिं ख़ुदा जो हबीब दरवाज़ो खड़काइनि था जनाब ख़ातून जन्नत जे घर जो, त बीबी फ़ातिमा ज़हरा आवाज़ ॾेई करे पुछा थियूं कनि त केरु आयो आहे? त ख़तमी मरतबत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फ़रमाइनि था, ऐं ज़हरा, मां तुंहिंजो वालिद, तुंहिंजो पीउ आयो आहियां, बचड़ा दरवाज़ो खोल। त उन वक़्तु जनाब ज़हरा इहो ई फ़रमाइनि थियूं, बाबा तव्हां सां ॿियो केरु आहे गॾु? त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब पैगम्बर इस्लाम इहो ई था फ़रमाइनि त ऐं ज़हरा, तूं परेशान न थी, तूं हिजाब जो फ़िक्र न कर, मूं सां गॾु जेको इंसान, जेको शख़्स आयो आहे उहो नाबीना आहे, उहो ॾिसी नथो सघे, इन जे करे तूं हिजाब जो ख़ौफ़ न कर। त उन वक़्तु ज़हरा सलाम अलैहा, जेका पैगम्बर इस्लाम जी लख़्ते जिगर आहे, जंहिंजे बारे में पैगम्बर इस्लाम इहो ई फ़रमाइनि था त ज़हरा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे,
उन वक़्तु ख़तमी मरतबत जी धीउ छा थी फरमाए, ज़हरा फरमाए थी त बाबा अगरि हीउ शख़्स जेको तव्हां सां गॾु आयो आहे नाबीना आहे, पर मां त नाबीना कोन आहियां, मां त ॾिसण वारी आहियां। बाबा हीउ नाबीना आहे पर हीउ पाण सां गॾु के थो, मां नथी चाहियां त मुंहिंजी जेका ख़ुशबू आहे उहा इन नाबीना ताईं पहुचे। उन वक़्तु जनाबे ज़हरा सलामुल्लाह अलैहा इहो फरमाइनि थियूं, बाबा तव्हां कुझु टाइम हिते तरसियो, मां चादर पाए अचां। त नाज़रीन हिते ॾिसंदा हलूं त रहमतुल आलमीन जी धीउ पैगम्बर इस्लाम जेको इस्लाम जी तबलीग दुनिया में फैलाइनि पिया, उन जी धीउ छा थी फरमाए त बाबा नाबीना खां बि मां पर्दो कंदसि, मां चादर पाए करे नाबीना जे साम्हूं ईंदसि। जॾहिं बीबी सलामुल्लाह अलैहा चादर पाए करे अचे थी त पोइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में दाख़िल थियनि था ऐं नाबीना खे पाण सां गॾु वठी था अचनि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हिते जनाबे ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजी शख़्सियत सां, पंहिंजे किरदार सां असांखे कहिड़ो दर्स ॾियनि थियूं। बीबी इहो दर्स ॾियनि थियूं त कोई इंसान अगरि ॾिसी नथो सघे, ॾिसण जो हवास नथो रखे, तॾहिं बि असां ते पंहिंजो पर्दो वाजिबु आहे, पंहिंजो हिजाब वाजिबु आहे त असां उन, छो जो हू नामहरम आहे, नामहरम भले नाबीना हुजे पर असां त उनखे ॾिसी सघूं था, हू असांजी ख़ुशबू त सुंघी सघे थो, उन खां बि असां ते पर्दो करणु वाजिबु आहे। त नाज़रीन ख़ुदावंद आलम पर्दो जेको औरत ते वाजिबु कयो आहे, औरत जी फलाह, औरत जे लाइ कामयाबी इन हिजाब में रखियो अथसि, इन पर्दे ते रखियो अथसि। छा असां ॾिसंदा हलूं त जेको औरत मुस्लमान थिए थी, इस्लाम में दाख़िल थिए थी, त उहा औरत छा पंहिंजो ॿाहिरि निकिरणु बंदि करे छॾे, पंहिंजी तालीम हासिल करणु बंदि करे छॾे, छो जो हिजाब करे घर में वेही रहे? न, इन मां मुराद इहो न आहे, बल्कि उहा औरत तालीम हासिल करे सघे थी, पंहिंजे हलाल रोज़ी बि कमाए सघे थी, पर हिजाब जे दायरे में, पर पर्दे जे दायरे में, जेका ख़ुदावंद आलम औरतुनि ते पर्दो वाजिबु कयो आहे। छो जो ख़ुदावंद आलम सूरह अहज़ाब जी आयत नंबर 59 में इहो ई फरमाए थो त ऐं मुंहिंजा नबी, ऐं मुंहिंजा रसूल सभिनी मुस्लमाननि मोमिननि जे ज़ौजाउनि खे ऐं पंहिंजे ज़ौजाउनि धीरनि खे चओ त जॾहिं ॿाहिरि निकिरनि त हिजाब चादर करे, पर्दो करे पोइ ॿाहिरि निकिरनि, त जीअं नामुहरमनि जी ग़लति निगाह खां महफ़ूज़ रहनि। त नाज़रीन इकराम ख़ुदावंद आलम असांखे क़ुर में पर्दो करण जो हुकुम थो ॾिए ऐं असां ते वाजिबु कयो अथसि, जहिड़ो असां ते वाजिबु नमाज़, रोज़ो, हज आहे, अहिड़े तरीक़े सां असां मोमिनियाणियुनि ते, असां मुस्लमान औरतुनि ते पर्दो बि वाजिबु आहे। अगरि असां पर्दो न कंदासीं त पोइ ख़ुदावंद आलम जे ग़ज़ब जा शिकार थींदासीं ऐं ख़ुदावंद आलम खे नाराज़ करे विझंदासीं। ख़ुदावंद आलम खे अगरि इंसान नाराज़ करे त पोइ इंसान आख़िरत जे अज़ाब जो शिकार थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असां सभिनी मोमिननि खे खपे त असां पर्दो कयूं। मोमिनात गिरामी, हीउ जेको असां सभिनीनि ते हिजाब फ़र्ज़ु कयो वियो आहे, इन पर्दे जी जेका मसलियत आहे उहा इहा आहे त औरत महफ़ूज़ रहे, औरत खे को नामहरम नुक़सान न पहुचाए सघे, ख़ुदावंद आलम जे नज़रनि जे साम्हूं उहा औरत हिजाब में रहे, भले ख़ुदावंद आलम जी इबादत करे, केरु घर में मौजूदु न हुजे, तॾहिं बि ख़ुदा इहो ई हुकुम थो ॾिए त मुंहिंजी इबादत कंदे बि ऐं औरत तूं पंहिंजो हिजाब फुल करे अचु, पंहिंजा वार बिल्कुलु लिकाए करे अचु, पंहिंजूं ॿाहूं बि लिकाए करे अचु, पंहिंजे फुल हिजाब में ईंदीअ त पोइ मां तुंहिंजी नमाज़ खे क़बूलु कंदसि। अगरि तुंहिंजो हिजाब कंप्लीट न हूंदो त तुंहिंजी उहा नमाज़ बातिल कई वेंदी। इहो ई पंहिंजे बंदनि खे दर्स थो ॾिए त तव्हां मुंहिंजा बंदो मुंहिंजे क़रीब थियो ऐं रोज़ा, नमाज़ूं, ज़कात ॾेई करे मुंहिंजी कुर्बत हासिलु कयो। अगरि हिन माह मुबारक रमज़ान में औरत जेका ख़ुदावंद आलम जी बंदी आहे उहा अगरि पर्दो न करे त ख़ुदावंद आलम जे नाराज़गी जो शिकार बणिजी थी वञे। त नाज़रीन इकराम, असांजो जेको अॼु जो मौज़ू हुयो हिजाब ऐं पर्दो,
असां इन ते अॼु ॻाल्हायो आहे। ख़ुदावंद आलम खां इहा ई दुआ आहे त परवरदिगार आलम असांखे हिन माह मुबारक रमज़ान जेको निजात जो महीनो आहे, जेको मग़फ़िरत जो महीनो आहे, त हिन निजात जे महीने में असांखे बाहिजाब बापर्दा थियण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं उन सां गॾोगॾु ख़ुदावंद आलम पंहिंजी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत करे। त नाज़रीन, असांजो अॼु जो हिन प्रोग्राम में एतिरो साथ रहियो। नेक्स्ट प्रोग्राम में हिकु ॿिए नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। इन लाइ असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।